सिंध जे गादी वारे शहर कराची में गुज़िरियल 2 ॾींहनि खां तेज़ ऐं थधियुनि हवाउनि जे करे थधि में इज़ाफ़े में वाधि अची वई। थधि वधण सबबि जिते गरम कपिड़नि, जर्सियुनि ऐं जैकेटनि जी ख़रीदारी में इज़ाफ़ो थी वियो, उते शहरी पाण खे गरम रखण लाइ ख़ुश्क मेवे ऐं सूप जो इस्तेमाल बि करे रहिया आहिनि, जंहिं सबबि ख़ुश्क मेवनि ऐं चिकन सूप जे स्टॉलनि ते रश लॻल आहे। शहरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सर्दी जब होती है तो लोग गर्म चीज़ें खाती है, ये सेहत के लिए अच्छी होती है सर्दी के लिए। रात को मैं जूस पीने के लिए निकला तो सब जूस की दुकानें बंद थी, खाली जो है वही था, सूप वाले सारे थे। तो मेरा ख्याल में सूप ज़्यादा बेहतर है सर्दियों में। सर्दी आ गई है, हवा से ठंडी चल रही है, तो ज़ाहिर है गर्म कपड़े ले रहे हैं लोग, हम भी उसी के सिलसिले में निकले हुए हैं। जेकर मेकर ॿारनि जे लाइ हवा माशाल्लाह अची विया हेॾा हुन सर्दी अची वियोसीं। हा कुल ठंड में इजाफा हुआ है, कराची में ठंड पड़ रही है जिसकी मौजूद ये स्वेटर वगैरह खरीद रहे हैं सब। कराची में सर्दी का मौसम अब बढ़ना शुरू हुआ है, आज से सर्दी की लहर है और जो 3-4 दिन तक जारी रहेगी। 2 दिन से तो बहुत ठंडा मौसम है, बहुत सर्दी हो रही है। चिकन कॉर्न सूप इस मौसम में अच्छा लगता है सूप। हवाऊं तेज़ हलन थियूं, थधियूं हवाऊं आहिनि, छा कयूं, जूस पीअणो आहे, हवा गरम आहे, मुर्गी जो जूस आहे। कराचीअ जे शहरनि जो चवणु आहे त हू सियारो घटि ई ॾिसंदा आहिनि, हिन भेरे थधि वधी आहे त हू उन मां लुत्फ़ अंदोज़ बि थियनि पिया ऐं पाण खे थधि खां बचाइण जी कोशिश बि करे रहिया आहिनि। गुज़िरियल 2 ॾींहनि खां कराची में थधी हवाउनि जे करे सर्दीअ में इज़ाफ़ो थी रहियो आहे, उन करे शहरी जेको आहे त सर्दीअ खां बचण लाइ जैकेटनि ऐं जेको आहे जर्सियुनि जी ख़रीदारी सां गॾोगॾु सर्दीअ खां बचण लाइ ड्राई फ्रूट ऐं चिकन कॉर्न सूप जेको आहे त पी रहिया आहिनि। कैमरामैन कलीम सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध टीवी न्यूज़ कराची।